بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا شبيه له ونشهد أن سيدنا وشفيعنا وحبيبنا وشافعنا ونافعنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا نورنا ونور ربنا ومحبوبنا ومعشوقنا ومولانا ومن جانا وقرة عيوننا ووسيلتنا إلى الله محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وبارك وسلم تسليما كثيرا أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم والفرقان العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن هذا القرآن يهدي للتي هي أقوم ويبشر المؤمنين صدق الله مولانا العلي العظيم بلغنا رسوله النبي الحبيب الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته وبارك وسلم تسليما बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली मज़हब हनफिया दारम मिल्लते हजरत खलील ज़ेर साये गौस आज़म खाक पाए हर वली अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे
हीअं कोन पहुतो ॿियो मथे बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। वियो मुल्क सारो नूर थी कशफत जाब जमालिही। औसाफ़ उन जे जो बयां कहिड़ो करे आजिज़ ज़ुबां। मालिक वजह जो मदह खां हसनत जमी ख़िसालिही। इदरीस जी सबखे सदा आबा अदब हिय इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लु अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा मेहरबान बुजुर्गो, प्यारा दोस्तों ऐं भाइरो, अॼोको ही दीनी जलसो जंहिंमें अव्हां जी मूं गुनहगार जी हाज़िरी थी आहे, क़ुरान करीम जे हाफ़िज़नि ऐं आलिमनि जे दस्तार फ़ज़ीलत जो जलसो आहे। असांजे इंतिहाई क़ुर्ब वारे जनाब मौली दातर निसाब जे तरफ़ां पंहिंजे ग़रीबी हाल आहर मदरसो खोलियो वियो ऐं जनाब मौलाना हाफ़िज़ अली नवाज़ साहब जन ख़ुदा जे रज़ा ख़ातिर पढ़ाइण शुरू कयो। ॿिन्ही बुज़ुर्गनि जी महिनत आहे जो अव्हां हे 4 दाणा ॾिठा जिन खे अल्लाह ताला जे प्यारनि बाननि पंहिंजनि हथनि सां दस्तार ॿधाई। दुआ कयो अल्लाह ताला इन्हनि खे इन्हे पग जी लॼ रखणु नसीब करे। असां खे बि अल्लाह ताला इन्हनि बुज़ुर्गनि जन मदरसो खोलियो ऐं पढ़ायो उन्हनि वांगुरु मदरसनि जी ख़िदमत नसीब करे। क़ुरान करीम रब्बुल आलमीन जल्ल मजदूह जो पाक फरमान आहे जंहिंमें अल्लाह ताला हर शइ बयान कई आहे। अकुल हैरान थींदो आहे त 1400 साल अचे तक़रीबन गुज़रिया आहिनि। क़ुरान करीम जे पढ़ंदड़ खे नई नई लज़्ज़त मिलंदी आहे, ॿुधंदड़ खे बि करार ऐं सुकून ईंदो आहे। ॿियो को किताब कहिड़ो बि हुजे, कहिड़ी ॿोलीअ में बि हुजे, ईअं अव्वल खां आख़िर ताईं हर्फ हर्फ ज़बर ज़ेर शब्द मद जज़्म ज़हन में रखे यादि न थींदो जीअं अल्लाह जो क़ुरान यादि थींदो आहे। यादि कंदड़नि खे बि अल्लाह ताला महिनत जो दर्जो ॾींदो, पर असली हुकमाल अल्लाह जे क़ुरान करीम जो आहे जेको अल्लाह जे बाननि जे सीने में ईंदो आहे।
मूं अव्हां जे साम्हूं जंहिं आय सगुर जे तिलावत जो शरफ़ हासिल कयो, उन में बि अल्लाह ताला बयान फरमायो त ही मुंहिंजो क़ुरान उन रस्ते जी रहनुमाई थो करे जेको सिद्धो आहे। इन में वर वकर नाहिनि, इंतिहाई सिद्धो, इंतिहाई मज़बूत, इंतिहाई कवि। चवंदा आहिनि यार फलाणे रस्ते सां वेंदे त वकड़ थई, फलाणी वाट सां वेंदे त फेरो आहे, ही रस्तो सिद्धो फलाणे जे घर वञी पहुचंदो। अल्लाह फरमायो मुंहिंजो क़ुरान सिद्धो उहो रस्तो थो वठाए जेको मूं रब ताईं पहुचाए। पर पढ़े केर, समझे केर, सोचे केर, गौर सां को ज़हन में विहारे। असां वटि ॾाढो कहत आहे, ॾाढो ॾुकार आहे, ॾाढो पोइती पियल आहिनि। पंहिंजी पाण वेही गिला कयूं बुरो लॻंदो, पर एतिरो पोइते पइजी विया आहियूं जो क़ुरान करीम जे नाले जे माना जी ख़बर कान्हे। अदा ही मस्जिद में छा पियो आहे? साईं क़ुरान। मदरसे में छा थो पढ़जे? साईं क़ुरान। हाफ़िज़ सगोरो तरावीह में छा पढ़ाईंदो? क़ुरान। ॻाल्हायो। पर बेअदबी जी माफ़ी मिले तव्हां खां जेकॾहिं केरु न पुछे त क़ुरान जे लफ़्ज़ जी माना छा आहे? क़ुरान पाक न, क़ुरान पाक जे क़ुरान जे लफ़्ज़ जो सीवो कहिड़ो आहे, इन जी मादो छा आहे, मुश्तक छा आहे, मस्तर कहिड़ी आहे? अकुली कम नथो करे त हज़ार क़ुरान करीम जा हाफ़िज़ आलिम हर इलाइक़े में, पर को सी जी वञी पुछण लाइ कोन। माफ़ कजो, कॾहिं विया आहियो कंहिं आलिम सवरे वटि त साईं असांखे अलहम्द जी माना सेखारियो? अलहम्द यादि त खोड़ माण्हू खे आहे, निमाज़ में पढ़ूं बि था। अब आओ न ॻाल्हायो, या कोन था पढ़ूं? कुल अल्लाह शरीफ़ पढ़ूं था, कुल औज़ु रब्बिल फलक पढ़ूं था, कुल औज़ु रब्बिन नास पढ़ूं। माना छा आहे? अल्लाह से असांजे दिलनि जा ताला खोले, असांजे कल्बनि तां कसावत लाहे, असांजे अंदर में पंहिंजो ऐं पंहिंजे हबीब जो इश्क पैदा करे, असांखे क़ुरान करीम सां मोहब्बत ऐं प्यार ॾे, सही माना में समझण जी तौफ़ीक़ ॾे त क़ुरान करीम खे समझूं पढ़ूं। रुगी तोते वारा लफ़्ज़ न, पर उन जे बहर में अंदर लही ऐं जेके हीरा ऐं मोती प्यार तन खे हासिल कयूं। अल्लाह जा प्यारा बानो, छा फरमायो अल्लाह? अल्लाह फरमाए तो इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती हिय अक़वम व युबश्शिरुल मुमिनीन। बेशक ही कुरान उन रस्ते जी रहनुमाई थो करे जेको सिद्धो आहे, कवी आहे, मज़बूत आहे ऐं मुंहिंजे ईमान वारनि माण्हुनि खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾींदो आहे। केॾो अल्लाह ताला जे कलाम जो शान। हाणे हिकिड़ो जिद्दे में मूंखे दोस्त ॿुधाए पियो त साईं अमेरिका वारनि जेके इस्लाम जा मुसलमान जे बच्चे बच्चे जा कट्टर दुश्मन, एतिरो मोहम्मद करीम जे उम्मत ते ज़ुल्म पिया कनि जंहिंजो हिसाब ई न आहे। पर असां मुसलमान टुकड़ा थियल, टोटा थियल, विढ़ियल, तबाह थियल,
सदैं काफ़रनि जे दर ते पिनण वञूं, चंदा कयूं, एडूं वठूं, इमदादूं घुरूं। असां में उहा मुहम्मद आका जी उम्मत वारी सुञाणप न। खुदा ताला असांखे उहा गैरत ॾे, उहा सुञाणप ॾे, उहो क़दुर ॾे। त उन अमेरिका वारनि का अहिड़ी मशीन ईजाद कई आहे जो उन जॻह माण्हू ॻाल्हाए त ॻाल्हाइण में छापो वात मां निकिरे, उहे शयूं, उहे हक़ीक़तूं खुली अचनि। हिकिड़े क़ुरान करीम जे हाफ़िज़ खे चयूं त मुस्लमाननि में रवाज आहे, को बीमार थींदो आहे, मरीज़ हूंदो आहे त उन ते क़ुरान पाक पढ़ी फीणूं विझंदा। कहिड़ी सूरत घणी पढ़ी वेंदी आहे, चोसीं अलहम्द शरीफ़, कि भला उहो असांजे मशीन जे अॻियां पढ़। उन पढ़णु शुरू कयो, हुननि मशीन में आवाज़ आंदो। कुछ टाइम खां पोइ उन मुस्लमान हाफ़िज़ ॻोरे खे या आलम हुनखे चयऊं कि अव्हां जो फीणूं हक़ आहे, सच आहे। कीअं साईं? तव्हां मुस्लमान ई कोन आहियो, कीअं था जो सच आहे? कि असां क़ुरान पाक जे पढ़ण खां पोइ हिन मशीन जे ज़रिए ॾिठो आहे त क़ुरान पाक में पढ़ण सां अहिड़ियूं तजल्लियूं, अहिड़ा अनवार उन पढ़ंदड़ जे वात मां निकिरी ऐं मरीज़ जे मथां अचनि था, जेके बीमारीअ वारे जरासीम खे साड़े ख़तम करे था छॾनि। अल्लाह अकबर, या सय्यदी या रसूल अल्लाह, हक़ चाह। वो दुश्मन गैर मुस्लिम उहो बि मञी त क़ुरान पाक अहिड़ी प्यारी शइ आहे। ऐं असांजे घरनि में क़ुरान पाक जारनि में रखियो आहे, छिकनि में टंगियो पियो आहे, अलमारियुनि में रखियो आहे। घर जे बुहारे वारी धूड़, दज़, मिटी क़ुरान ते पई पवे। वध में वध कंहिं ॾे मेड़ खणी वञिणो हूंदो, साख खणणी हूंदी त क़ुरान पाक खणंदासीं, या को मरी वियो उन मयत जे मथां वञी पढ़ंदासीं। ॼण त क़ुरान पाक लथो ई न कमल आहे। हेतिरो 30 पारा अल्लाह जे क़ुरान जा कॾहिं असां सोचियो न त इन में रब्बुल आलमीन असांखे छा फरमायो। मुस्लमान, रब्बुल आलमीन मूं गुनहगार खे, अवां सभिनी खे सही समझ ॾे, सही सोच ॾे, क़ुरान करीम सां मोहब्बत ॾे, क़ुरान करीम सां प्यार ॾे, क़ुरान करीम सां दिल जो लगाव ॾे। ख़ुसूसन पोयूं असर जॾहिं थिए, अल्लाह जे ज़ात बरकात इरशाद आहे व क़ुरआनल फज्र इन क़ुरआनल फज्र कान मशहूदा। फज्र जे टाइम तां क़ुरान पढ़ो, उन वक़्तु अव्हां जे क़ुरान पाक जी तिलावत ते मूं अल्लाह जा मलाइक लही अचे वेंदा। पर भला 12-1 बजे ताईं जो तव्हां वेठा आहियो डिश ते, टीवीअ ते, मुस्लमान ही अखियूं खुदा कहार जे कोर्ट में कहिड़ो जवाब ॾींदियूं? जेके यहूदी ईसाई उघाड़ा ॾिसनि, उहे अखियूं छा चवंदियूं अल्लाह जे दरबार, छा चवंदियूं मदनी मीर जे साम्हूं? हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाया तो अखियूं उहे धार जैसा पसी पिरीअ खे बेॾे कीन निहार सजन री सारा घणूं। हथ सां पंहिंजे बच्चनि खे, पंहिंजे मर्दनि खे, पुटनि खे, न्याणियुनि खे गलत कमनि ते आणे। खुदावंदी करीम जा बानहो, इशा नमाज़ पढ़ी जल्दी आराम कर, पोइ असुर थी। मुंहिंजे मदीने जे मीर खे अल्लाह छा फरमायो? वमिनल लैल
फतहज्जद बिही नाफिलतन लक असा अन यबअसक रब्बुक मकामम महमूदा। मुझा महबूब रात जो तहज्जुद जी नमाज पढ़ो, इहो अव्हां जे लाइ वधीक हुकुम आहे। मुझा प्यारा नबी, मां रब्बुल आलमीन जो अव्हां सां वाइदो आहे, मुंहिंजी रहमत खे ॻाल्हि परे नाहे वेझी आहे त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अव्हां खे मक़ाम महमूद में मां रब्बुल आलमीन विहारींदुसि। ऐं महबूब करीम जे हदीसनि जे शरहनि लिखियो, मुफ़स्सिरनि लिखियो तफ़सीरनि में त छा थींदो, महबूब उन मकाम महमूद में हूंदा। ऐं जेके मूं जहिड़ा एबदार ॾोही गुनहगार रहमतल लिल आलमीन जे रहमत जे सहारे ते आहियूं, हबीब चवंदा वेंदा, अल्लाह हबीब जे सदके बख़्शीदो, जन्नत ॾींदो वेंदो। उन महिल असीं उथूं, उन महिल वेही अल्लाह जो ज़िक्र कयूं, उन महिल वेही अल्लाह जो क़ुरान पढ़ूं, उन महिल वेही मिठे मुहम्मद करीम ते सलाह सलाम पढ़ूं, उन महिल वेही पंहिंजे गुनाह जी माफ़ी घुरूं। इहो अहिड़ो प्यारो टाइम आहे जो मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो त आसमान खां रोज़ पोएं असर पढ़ाई आहे। को रोज़ी घुरंदड़ त रोज़ी ॾियां, आहे को गुनाह जी माफ़ी घुरंदड़ त माफ़ कयांसि, आहे को बीमारी खां शिफ़ा घुरंदड़ त शिफ़ा ॾियांसि। जंहिं वक़्तु पढ़ासनि असांखे निंड अची उन वक़्तु, असीं सुम्हूं ई उन वक़्तु। अल्लाह ताला मूं गुनहगार खे अव्हां खे तौफ़ीक़ ॾे, असीं इन टाइम जो क़दुरु कयूं, पंहिंजी ज़िंदगी खे सजायो बनायूं, अल्लाह जे क़ुरान करीम सां मुहबत रखूं, उन सां प्यार रखूं, उन जे माना मतिलब खे समझी अल्लाह जिन कमनि जो चवण जो, जिन कमनि जी करण जो हुकुम कयो आहे उहे कयूं, जिन खां झलियो आहे उहे छॾे ॾियूं त ख़ुदा बि राज़ी थिए। मुस्तफ़ा अल्लाह जा बानो, क़ुरान पाक एतिरी प्यारी शइ आहे, एतिरी सुहिणी शइ आहे, एतिरी अजीब शइ आहे जो मुंहिंजा सुहिणा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया, अल माहिर बिल क़ुरान मअ सफ़रतिल किरामिल बररह। जेको क़ुरान करीम जो माहिर आहे, जेको क़ुरान करीम सां दिलि थो लॻाए, क़ुरान करीम खे पढ़े वेठो, ओ अल्लाह जे उन्हनि प्यारनि ॿारनि सां गॾु हूंदो जेके नेकोकार हन, भला बाना हन, उन्हनि सां गॾु रब्बुल आलमीन उनखे जन्नत नसीब फरमाए। ॿी हदीस मुंहिंजे साईं छा फरमायो, मन शगलहुल क़ुरान अन ज़िक्री व मसालती आतैतुहु अफ़दल मा उतिस साइलीन व इन फदल कलामिल्लाह अला साइरिल कलाम का फदलिल्लाह अला खल्किही। हबीब फरमाइनि था पिया, मुंहिंजा दिल बर नबी त जेको माण्हू क़ुरान पाक जे दौर में लॻो पियो आहे, एतिरो मसरूफ़ आहे जो हथ खणी दुआ कोन थो घुरे, अल्लाह जे दरबार में इल्तिजा नथो करे, इहे क़ुरान पाक जे पढ़ण में लॻो पियो आहे। साईं फरमाइनि था, रब थो चवे त जेको ईअं कंदो, जेके दुआऊं था घुरनि, हथ था खणनि, मूं अल्लाह जे दरबार में अर्ज़ था कनि, उन क़ुरान जे पढ़ंदड़ खे उन दुआउनि घुरंदड़ खां भलियूं शयूं मां रब अता फरमाईंदुसि। अकुल ख़ुदा ॾिनो आहे, सम्झ ॾिनी आहे। अदा असां वटि अल्हम्दुलिल्लाह अञा अदब आहे, मुल्क सुञूं नाहे, भींग नाहे। तव्हां क़ुरान करीम जे रहलत ते लत ॾींदव, ॻाल्हायो संदुलीअ ते क़ुरान करीम खे जेको कपिड़ो था वेढ़ियूं उनखे बि चुमंदा आहियूं। क़ुरान पाक जो काठ ते रखो त काठ इज़त वारो, संदुलीअ ते रखो त संदुली इज़त वारी। अल्लाह ताला जे कलाम खे जेको चमड़ो जुल्द में लॻे उहो इज़त वारो, जेको प्लास्टिक जो कवर अचे उहो इज़त वारो, जेको पाठो अचे उहो इज़त वारो, जंहिं कागज़ ते क़ुरान लिखो उहो इज़त वारो। भला जंहिंजे सीने में अल्लाह जो क़ुरान आयो, न ॻाल्हायो, न न उहो मुलू मुलू
बुढ़ी मर मुल्लू नफ़रत छा तुझो ज़हन आहे मुंहिंजा मिठा भाउ छा तुंहिंजी सोच आहे कागज़ इज़त वारो रेल काठ संदली इज़त वारी पर जेको नंढे हूंदे खां तॾनि ते वेही उस्तादनि जा हथ कदम पेर चुमंदे क़ुरान पाक हिफ़्ज़ करे क़ुरान पाक जो आलिम बणिजी क़ुरान पाक जो माहिर बणिजी उहो न अकुल खां कम वठ तोखे मूंखे क़दुरु कोन्हे पर मुंहिंजा सुहिणा नबी फरमाइनि था पिया त अल्लाह ताला आसमान ज़मीन अञा पैदा न कया हा उन्हनि खां हज़ारे साल अॻु में पंहिंजे पाक कुदरती ज़ुबान सां जेका संद शान जे लाइक़ आहे असां तो वांगुरु ख़ुदा न आहे अल्लाह साईं ताहा ऐं यासीन पढ़ी जन मखलूक ॿुधी मलाइकनि ॿुधो पुछो या अल्लाह ही कहिड़ो फरमान आहे अल्लाह फरमाए मुंहिंजो क़ुरान आहे त मलाइक छा पिया चवनि उन्हनि सीननि खे उन्हनि पेटनि खे उन्हनि ज़बाननि खे मुबारक आहे जिन में इहो अल्लाह जो क़ुरान आहे ऐं असां तव्हांजो ज़हन मां छा तव्हांखे वेही ॾुख जूं ॻाल्हियूं ॿुधायां आलिमनि तां चथरूं हाफ़िज़नि तां चथरूं तालिबनि तां चथरूं कुदरत वारी वरी सुञाणे सिंग ॾिना अथव हाणे नौकरियूं वोकरियूं कोन्हे जिन खे आहिनि से बि ॿाॾाइनि पिया ॿई हथ खयो रब मुंहिंजा ढकजा अलाह छा थींदो ऐं अल्लाह जे क़ुरान करीम जे ख़िदमत वारा भला दुनिया में ॾुखियो सुखियो टाइम गुज़री वेंदो पर मालिक जो महबूब त राज़ी थी पवंदा मुंहिंजे हबीब करीम जा उम्मतीयो जन क़ुरान करीम पढ़ियो जन क़ुरान पढ़ायो उन्हनि जे मथां अल्लाह जो वॾो करम अल्लाह जो वॾो एहसान आहे मुंहिंजा सुहिणा नबी फरमाइनि था त ॿियनि माण्हुनि जी ॻाल्हाइण खां ॻाल्हि ॿोल खां क़ुरान ईअं भलो आहे रब थो चवे त ईअं क़ुरान ॿियनि जी गुफ़्तगू खां भलो आहे जीअं मां रब पंहिंजे मख़लूक खां भलो आहे क़ुरान पढ़ण इबादत पढ़ाइण इबादत ॿुधण इबादत क़ुरान पाक ते अमल करण इबादत क़ुरान पाक जो दीदार करण इबादत असां तव्हांखे अल्लाह ताला जो कुझु ॿुधूं या चऊं उन ते अमल नसीब करे इख़लास अमल नसीब करे रिया लाइ न वहवा जे लाइ न दुआ कयो त अल्लाह ताला मौलाना मौलवी ॾातर निसाब खे उन जे बचरनि खे साईं मौलाना हाफ़िज़ अली नवाब साहब खे उन्हनि जे बच्चनि खे रब्बुल आलमीन ख़ुशि रखे आबाद रखे ऐं उन्हनि जे शागिर्दनि खे अल्लाह ताला क़ुरान करीम जे ख़िदमत जी तौफ़ीक़ ॾे मां अर्ज़ु करे वञा नौकरियूं गवर्नमेंट जूं ख़ुदा जी नेमत आहे तव्हांजी इज़त आहे तव्हांजो रोज़गार आहे पर बाक़ी जेको टाइम बचे थो न उहो अल्लाह जे क़ुरान जी ख़िदमत जे हवाले ईअं न थिए ज़िंदगी बेकार पई वञे बर्बाद पई वञे अजाई पई वञे माण्हू पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु करे मुंहिंजा सुहिणा नबी फरमाइनि था पिया इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल क़ुरान अक़वामन व यदउ बिही आख़रीन अल्लाह जे हबीब फरमायो रब्बुल आलमीन हिन क़ुरान करीम सां कन क़ौमुनि खे बुलंद बनायो एतिरो बुलंद थिया जो फर्शी अर्श जा सैर करण लॻा मूं ॾे निहारे मूं ॾे अखियुनि ॿूटर खे छॾियो या बि सभिनी खे नाराज़ करे ज़ोरी कई दुआ कयो अल्लाह साईं मुंहिंजे मरहूम भाउ खे जन्नत में जायूं ॾे मुंहिंजो वॾो भाउ हाणे अरबा ते वफ़ात करे वियो आहे माण्हू पिया अचनि सॼो ॾींहुं सुबुह खां शाम ताईं विहा थो बदन सॼो चूर थी पियो आहे मौलवी साहब सां मुहबत आहे ख़ुलूस वारो इंसान आहे हुनजे करे मूं हाज़िरी ॾिनी आहे पर मां घणो वेही न पियो सघां तकलीफ़ थी थिए माण्हू वीचारा फजर खां अचनि था सोमानी ते वेठा आहिनि मूं वटि अचनि मां चवां त मां नथो विहां बुरो थो लॻे उनजे करे मां मज़रत कंदुसि तव्हांखे घणो टाइम तव्हांजो नथो वठां थोरा लम्हात ॿुधो अल्लाह जे ज़ात बरकात प्यारा बानो त मदरसनि ॾे वॾो तवजो ऐलान थी विया वज़ीर गवर्नर
हेठन इदारनि वारा अफसर सब बादशाही हुकुम ते तैयार थी विया। बादशाह जो हुकुम सॼे शहर बगदाद खे सिंगारियो वियो, हलायो वियो। ओचितो सुबुह जो जॾहिं बादशाह घोड़े ते चढ़ी हले पियो त कारूं जीपूं न हुयूं। हिकिड़ो माण्हू वधी आयो, बादशाह जे साम्हूं अचे, हुनखे ईअं हथु ॾेखारियईं। हुनजो हथु ॾिठो, हथ में का मुंडी पियल हुई। बादशाह जी मुंडीअ ते जो नज़र पई त ख़ुशी विसरी वई, ज़ारो कतार रोअण लॻो। सिपाही हा, फौजी हा, ॿधऊं, ख़बर न आहे छा हिन कयो। बादशाह घोड़ो मोटा घर वियो, वज़ीर दर ते वेही रहिया। साईं छा हाल आहे, छो था रो, छा तव्हांखे थियो, हिन ग़रीब तव्हांखे छा कयो, उनखे कहिड़ी सज़ा ॾिजे। बादशाह चयो इन जो सज़ा जो मामिलो न आहे, इन खे इज़त सां विहारियो, खाधो पीतो खारायो, मां घड़ी खण खां पोइ अचां थो। निकिरी आयो, उनखे प्यार ॾेई भाकुर पाए ऐं चयईं बा ॾे ख़बर, इहा मुंडी तोखे किथां मिली। जेसीं मां शहर जे फलाणे इलाइक़े में रहां पियो, मूंखे जॻह ठहराइणी हुई। मां मज़दूर जिते वेहंदा आहिनि जे पीढ़ीअ में, उते अची वेठुसि। मज़दूर खपे, खोड़ माण्हू आया, असीं मज़दूरी कंदासीं। उहो चए मां वॾो मिस्त्री आहियां, उहो चए मां वॾो मज़दूर आहियां, मां हलाली कमाइण वारो आहियां। हिकिड़े खे मूं ॾिठो त ईअं कुंड में वेठो हो, पर हुनजो मुंहुं मुबारक अहिड़ो नूरानी हो जंहिंजो हिसाब न हो। मां हुन सभिनी खे छॾे उन ॾे लड़ी आयुसि। हुनखे चयो दा तूं छो वेठो आहे, केरु आहे? चई मां बि मज़दूरीअ लाइ आयो। हाणे त मज़दूरी जे लाइक़ु त न। अबा तूं घणी तारीख़ वठंदो आहे? चई मां तारीख़ जेका तूं मुनासिब सम्झी उहा वठंदुसि, पर मुंहिंजो हिकिड़ो बि शर्त आहे। कहिड़ो? जीअं जो बाग ईंदी मां अल्लाह जी निमाज़ वञी पढ़ंदुसि। मज़दूरी कंदे जो बि कमु चवंदो कंदुसि, पर मूंसां केरु घणो ॻाल्हाए न। मां मज़दूरी कंदे कुझु पंहिंजो शुगल बि रखंदुसि। अबा निमाज़ त सवली ॻाल्हि आहे, शुगल कहिड़ो रखंदे? चए मज़दूरी कंदे तगारी खणंदुसि, मथे ॾाकण ते माल पुॼाईंदुसि, मिस्त्री वटि सामान पहुचाईंदुसि, सिरूं चवंदो त सिरूं ॾींदुसि, पर शुगल मुंहिंजो इहो हूंदो त मां मज़दूरी कंदे बि अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो हले पियो त रिकार्ड हलंदो। पहिरियों ॿिज जेको कणक में छटी थो न, रिकार्ड कलर व्याज ते, पाणी पैसा ॾेई भंजराई माडूल वेकिरो कराई, पोइ बरकत बि अहिड़ी पवंदी। खिलो न रो, ख़ुदा कहा हुनखे कंहिंजी परवाह थोरी। फारसी वारे बुज़ुर्ग फरमायो आहे, तू मशो मगरूर बल हिल्मे खुदा, देर गिरद सख्त गिरद मरतुरा। जे तो अल्लाह जे घर ते ख़ुशि न थी पकड़ींदी त आयो बेनियाज़ जो हटा बि पीड़िजी वेंदा। जा ठहराइण वारे मालिक बादशाह खे ॿुधायो त साईं मूंखे ॾाढो वणियो। मूं चयो बा तूं जहिड़ो मज़दूर हुजे त बाक़ी छा खपे। मज़दूरी भी करे अल्लाह जो कुरान भी पढ़े, मज़दूरी भी करे अल्लाह जी निमाज़ भी न छॾे। बाबा जेकी चवंदे मां तोखे ॾींदुसि, मूंखे तूं खपे। जे वठी आयोसां साईं मज़दूरी जो शुरू कई त हीअं कोडर सां गप गारो पियो ठाही, तॾहिं बि क़ुरान। जे तगारीअ में लपो पियो विझी, तॾहिं बि क़ुरान। जे तगारी मथे ते पियो खणी, तॾहिं बि क़ुरान। जे ॾाकण ते पियो चढ़े, तॾहिं बि क़ुरान। साईं मूंखे त एॾो पियो वणे,
एतिरो पियो वणे जंहिंजो हिसाब ई न हो। हुन मज़दूरी पे कई, मूं हुन जे चेहरे जो दीदार पे कयो। जेतिरा ॾींहं थियो, कमु हलियो, असां कमु वरितो, हुनखे मूं मज़दूरी बि ॾिनी, वधीक पैसा बि ॾिना ऐं चयोमांसि त वरी जॾहिं कमु शुरू थींदो त मां तोखे वठी वेंदुसि। साईं हाणे जो मूंखे मज़दूर जी ज़रूरत पई, मां हुन साॻी पीढ़ीअ ते वियुसि, वञी निहारियां, उहो मज़दूर कोन्हे। पुछा कि मां बा किथे आहे? चयोसीं परां हिकिड़ी फिटल कोठी आहे, बीमार आहे, मरण जे क़रीब आहे, उन कोठीअ में अकेलो पियो आहे, न अबो आहे, न अम्मा आहे, न मिट आहे, न माइट। जी मुंहिंजी दिलि भरिजी वई। मूं चयो ज़ियारत कयां इन दरवेश जी। वियुसि, आख़िरी पसा हुयसि। मूंखे चई मरहबा भली आहे, मुंहिंजो कुझु वसियतूं ज़हन में विहा। मां हाणे अल्लाह जे ज़ात बरकात ॾे वञी रहियो आहियां। कहिड़ियूं वसियतूं? हिकिड़ी वसियत इहा अथई, मां जो मरी वञा, इहा मुंहिंजी तगारी, इहा मुंहिंजी कोडर, इहे मुंहिंजा मज़दूरी जो सामान विकिणी फलाणे माण्हू जो मुंहिंजे कर्ज़ा अदा कजां। ॿी वसियत इहा अथई, मुंहिंजे पेरनि में रसो ॿधी इन कोठीअ में कहलजां त जंहिं रब जी बेफ़रमानी कई तंहिंजी सज़ा ही आहे। टी मुंहिंजी वसियत इहा अथई, ही मुंहिंजा कपिड़ा आहिनि, ॿियो कफ़न न ॾिजां, इन कपिड़नि में मूंखे दफ़न कजां। चौथी वसियत इहा अथई त मुंहिंजी मुंडी जेका आहे हारून रशीद बादशाह खे वञी ॾिजां। साईं मां छा थो करे सघां? मूं जॾहिं ॾिठो हिन जे रूह परवास कयो, ला इलाहा इल्लल्लाह चयईं त ज़बान मां निकितो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मथी आवाज़ आयो। मूं हुन जी वसियत पूरी करण जे लाइ हुन जी तगारी, हुन जी कोडर, हुन जो सामान विकिणी कर्ज़ लाथो। साईं मूं सोचियो त पेर में रसी ॿधी हिनखे हिन कोठीअ में गहलियां। अञा मूं इरादो कयो त उन भितुनि मां आवाज़ आयो त ख़बरदार, ही अल्लाह जो वली आहे, अल्लाह जो प्यारो बानो आहे, अल्लाह जे दरबार जो बरगुज़ीदो बानो आहे। हू केतिरो बि पाण खे घटि समझे, पर तूं उन जो अदब कजां, उन जो ख़्यालु रखजां। निधण को न आहे, हिन जी अल्लाह जे दरबार में वॾी इज़त ऐं वॾो मक़ाम। चई मां इहा ॻाल्हि बि छॾी। पोइ बापू आचा पुछो पोइ छा कई? पोइ साईं उन्हनि कपिड़नि में गुस्ल ॾियारे, उही कपिड़ा कफ़न कराए, इलाइक़े जा माण्हू वठी जनाज़े जी निमाज़ पढ़ाए, मूं फलानी जाइ ते दफ़न करे छॾियो आहे। मूंखे तव्हां सां मिलण जो मौक़ो न पियो मिलियो। अॼु ख़बर पई तव्हां जुलूस जशन जे सूरत में ॿाहिरि निकिरंदव। मूं तव्हांजे उन दरवेश जी वसियत पूरी करण जे लाइ मुंडी तव्हांखे ॾेखारी। हाणे तव्हां ॿुधायो तव्हां छो रुनो, छा थियो? सॼो तव्हांजो प्रोग्राम बंदि थी वियो। बादशाह रोई चयो अब्बा, इहो मुंहिंजो वॾो पुनल पुटु हुयो, मुंहिंजो जानी जिगर हुयो। मूंखे चवंदो त बाबा बादशाही हमेशह न हलंदी, उथी त अल्लाह जो ज़िक्र कयूं, अल्लाह जी इबादत कयूं। मां हुनखे न मञींदो हुउसि, पोइ घरड़ो छॾे वियो। चयो त बाबा जॾहिं मुंहिंजी मुंडी तो वटि पहुचे यकीन कजां त मां मरी वियो हां। पोइ अहिड़ो जानी पुट जो मरी वियो त मां रोहान त ॿियो छा कयां? इहे बि त अल्लाह जा बाना, इहे बि त अल्लाह जा बाना। जेके वक़्त जा बादशाह, वोटनि जा मोहताज कोन हा, राशमारी जा मोहताज कोन हा, दुनिया जे ज़ाहिरी आइन जा मोहताज कोन हुया। इन हूंदो बि हुन पंहिंजे पीउ खे छॾे ॾिनो, हर शइ खे छॾे ॾिनो ऐं उथंदे वेहंदे मज़दूरी कंदे अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो रहियो। तूं मुंहिंजे महबूब जो उम्मती आहे, तूं पंहिंजो क़द्र कर। तुंहिंजो ख़ुदा वटि क़द्र आहे, मुस्तफ़ा करीम वटि क़द्र आहे, पर तूं पंहिंजी क़ीमत पाण ई पियो केराए, पंहिंजो क़द्र पाण ई पियो विझाए। मुंहिंजे हबीब ने फरमायो त ही क़ुरान करीम अहिड़ी शइ आहे जो अल्लाह ताला इन जे ज़रिए हिकिड़नि खे बुलंद कंदो आहे, मथे कंदो आहे, हिकिड़ा किरी ज़लील थी तबाह थी वेंदा। इन जे करे उर्दू में शाइर चयो, छोड़ कर
कुरान को मुस्लिम हक से बेगाना हुआ, छोड़कर कुरान को मुस्लिम हक से बेगाना हुआ, आप भी रुसवा हुआ और दीन को भी रुसवा किया। मुझे महबूब करीम जा उम्मती एड़ो खजानो, जे खजाने जहिड़ो को दुनिया ते खजानो न आहे। वो तुझे घर में पियो आ, तुझे कबट में पियो आ, अलमारी में पियो आ, घर जे जारे में पियो आ, उनखे तू छॾे वेठे, उनखे तो विसारे छॾियो, उनखे तो खोले पढ़ियो न, उनखां पुछी न त मुंहिंजे मालिक मिठे जा फरमान तू छाजे लाइ। मदरसा कुरान पाक जे पढ़ण जा मरकज़, इल्म जा मरकज़, अल्लाह जे दीन जा मरकज़, उन्हनि जी दिल जान सां त ख़िदमत कर, तावन कर। अवां मौली साहब सां साथ ॾियो, मौली साहब खे माली जानी मदद ॾियो, पंहिंजा बचड़ा छॾियो त मौली साहब ऐं हाफ़िज़ अल्लाह जे मदद सां अहिड़ो वॾो इदारो क़ाइमु कनि जो दुनिया ॾिसे त वाकई मिठे मुहम्मद करीम जा आशिक़ जा दुनिया में आहे। मुझा सुहना नबी, मुझा दिल बर हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमाइंदा था त कुरान करीम हर क़ौम जे लाइ जुदा शरफ़ शान होंदो आहे। कुरान करीम मुझे उम्मत जो शरफ़ शान आहे। जेरा जागंदा नौजवान बुढ़ड़ा पोढ़ा पक्का मायरूं भेनरूं न्याणियूं सब अल्लाह जे कुरान खे मज़बूती सां वठो, ईअं वठो जीअं अल्लाह जे महबूब जे सहाबनि वरितो, जे मुझे मुहम्मद करीम जी कुल्हनि जे सारनि इमामनि वरितो, जीअं अल्लाह जे कामिलनि वलीयनि वरितो। उन्हनि जी तारीख़ पढ़ो, उन्हनि जी ज़िंदगी ते निगाह विझो त कीअं उहे अल्लाह जे कुरान सां प्यार कंदा। मुझे हबीब करीम जी ज़ात बरकात उम्मती हो, मुझे मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत वारनि जा वाक़ियात पढ़ंदे पढ़ंदे अकुल हैरान थी वेंदो। हदीस जो किताब आहे सही इब्न खुज़ैमा, उन में आने थो त महबूब करीम जी ज़ात हिकिड़ी जंग खां मोटिया, रस्ते में मंज़िल थी आहे, आराम था फरमाइनि। सहाबन के फरमायो सहाबियो जी आका दुश्मन मता ओचितो आराम जी सूरत में कहते हमलो करे, अवां कोशिश कयो अबा निंड न कजो। रुमाल वारा मुझा बच्चा होशियार 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 थियो। साईं फरमायो कोशिश कयो बजना वारे ते जागो। माण्हू हिकिड़ा निंड कनि ॿिया ॿ जागनि वारे ते। बिन सहाबन जो क़िबलासी हाज़िरी ॾियूं था। मुंहिंजा महबूब आरामी थिया, महबूब आरामी थींदा हुआ, पर साईं जी निंड वुज़ू न भञंदी हुई। छो त संदन पाक निगाहूं नूरानी हिन पिंबनि सां बंदि त थींदियूं, पर संदन दिल पंहिंजे रब करीम जे दीदार में हूंदी। असां तो वारी ग़िफ़लत वारी निंड न हुई। पाण समझता मुझे अखियूं निंड थियूं कनि, मुंहिंजी दिल निंड न कंदी आहे। सुभान अल्लाह चओ, वॾे आवाज़ सां चओ। खुदा जा बान हो, हुज़ूर आरामी थिया, सहाबी आरामी थिया, ॿ ॼणा जागनि पिया। उन्हनि ॿिनि पाण में सलाह कई, ॿई छो वेही जागूं, असां मां हिकिड़ो निंड करे हिकिड़ो जागे, कुछ देर ताईं उहो जागे वरी हुनखे उथारे। हिकिड़ो सुम्ही रहियो, जेको जागियो पे उन चयो त मां छो न नफ़िल वेही पढ़ां, जागां बि थो पर नफ़िल पढ़ां। वुज़ू हो या मिटीअ ते तयम्मुम करे नफ़िल शुरू कई। एडो अल्लाह जे कुरान खे मुहब्बत सां पढ़े पियो जो दुश्मन हमले करण जे लाइ परे खां आया। ॾिठो त कुरान वेठो पढ़े, इहो हेॾे होॾे थिए त पोइ असीं वेझा हलूं। इहो जागे पियो, इन्हे खे कीअं भॼायूं। उतां ई परे खां तीर हणण शुरू कयो। बाहन में
जी लज़्ज़त में महव लॻो पियो आहे। अल्लामा इब्न खुज़ैमा रिवायत हो करे पंहिंजे सही इब्न खुज़ैमा में तो जेको सुतो पियो सहाबी उहो जाॻियो ठड़के थी निहारे त सॼी जान रत सां भरिजी वई आहे। तॾहिं बि महव लॻो पियो आहे, तॾहिं बि पढ़े वेठो, तॾहिं बि लज़्ज़त पई अचे। इमाम ग़ज़ाली लिखे थो त जन क़ुरान करीम जी तिलावत करी न त ॿ तसव्वुर करे तिलावत कर। हिकु त रब्बुल आलमीन जो फरमान आहे, उन मालिक मिठे बेमिसाल रब जो बेमिसाल कलाम आहे। ॿियो त इन कलाम में अल्लाह जे कलाम हुजण सां गॾु मिठे मुहम्मद जी ज़ुबान जो मिठाण बि मिलियल आहे। छो तो मुस्तफ़ा जी ज़ुबान मां त आयो अहिड़ी कान्हे जंहिंखे मुहम्मदी ज़ुबान जो मिठाण न मिलियो आहे, मुस्तफ़ा जे ज़ुबान जी लज़्ज़त न मिली आहे। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती हो, सहाबन खे इहो तसव्वुर हुयो, इहा सोच हुई। बीठो आहे उन सुतल जागी बाह खां वरितुसि, तवज्जो कराइसि, दुश्मन तोखे तीर हया हल, सॼी जारत सां भरिजी वई आहे, सलाम वराए उन बाह खां वठी लोॾियो आहे। तॾहिं सलाम वराए थो कि हेतिरो तव्हां तीर रत निकितो आहे, तीर लॻा हल। चए थो अल्लाह जो कसम आहे, जॾहिं क़ुरान पढ़णु शुरू कयुमि ईअं पियो सम्झा ॼण हाणे जिब्रील खणी पियो थो अचे, हाणे मिठे मुहम्मद जे ज़ुबान मां निकिरी रहियो आहे। एतिरी लज़्ज़त क़ुरान करीम जी हुई जो सॼी जान चिकना चूर थी वञे हा, मूंखे ख़बर न पवे। मुंहिंजा मिठा असां तोखे बि अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके अहिड़ी सोच ॾे, अहिड़ी सम्झ ॾे, अहिड़ो फिक्र ॾे, अहिड़ो अकुल ॾे जो असीं अल्लाह जे क़ुरान सां दिलि लॻायूं। मुंहिंजा महबूब फरमाइनि था पिया त तालिब इल्म क़ुरान पाक जे पढ़ण वारो अल्लाह जे दरबार में एतिरो प्यारो आहे। इन्नल मलाइकत लतदअ अजनिहतहा लितालिबिल इल्म रिदम बिमा यसना। जन इल्म जो तालिब हलंदो आहे घिटनि में, फकर ते वेंदो, घर ॾे ईंदो, अबे अम्मा ॾे ईंदो, एतिरो ख़ुदा खे प्यारो आहे जो अल्लाह जा मलाइक पंहिंजा पर उन जे पेरनि जे हेठां विछाईंदा। केॾी महिरबानी, केतिरी अल्लाह जी करम नवाज़ी आहे। तू मुसलमान, मां मुसलमान, अल्हम्दुलिल्लाह असांजो मुल्क मुसलमाननि जो, की थोरा दाणा काफ़रनि जा आहिनि, हिंदुनि जा, भीलनि जा, ओडनि जा, मेघवारनि जा, न त अक्सरियत मुसलमाननि जी आहे। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती हो, मुंहिंजे क़ुरान पाक जो त एॾो मज़ो आहे जो काफ़िर उहे बि क़ुरान ॿुधी कलमा पढ़ी मुसलमान थींदा। हिकु भेरे नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात आहे बरकात, जे दुश्मन अबू जहल, ॿुधो था न, कट्टर काफ़िर, ज़िद्दी, एतिरो कुफ्र में ग़र्क़ जो किथे थियो मदीनो, किथे मको, इते मके खां काफ़िरनि जा लश्कर वठी मदीने वारनि सां विढ़ण ईंदो हो, 450-500 किलोमीटर। अबू जहल दुश्मन आहे मदीने वारे जो, उन ॿुधो त यमन जे पासे जो हिकिड़ो सरदार काबतुल्लाह जे दीदार लाइ थो अचे। नौकरनि खे चई वारो कयो, अॻु ॾियोसि। चयोसीं छो? चई सिधो मूं वटि आणियो, सम्झायांसि। मतां मके में ईंदे किथे मुहम्मद करीम जो दीदार करे विथे, मुस्तफ़ा जो दीदार कई त पोइ असांजे हथनि मां वेंदो वञो। छो त महबूब जो दीदार आहे अहिड़ी शइ। दुआ कयो अल्लाह से असां सभिनी खे महबूब जो हक़ीक़ी दीदार नसीब करे, वो ख्वाब में करे, सुजागी में करे, घर में करे, मदीने में करे, मेरी मेहरबानी थी। बेटा फरमाया तो ॾिठी जन है कार सूरत साहड़ जाम जी, सुख थी सुतियों की न की भरे साण भतार, घिड़ियूं घड़न्या धार काहे पयूं कुनन में। हज़रत यूसुफ ॿुधो अथव, ॾाढा ॻाल्हायो।
तफ़सीर क़ुरान करीम जा लिखनि था एतिरो सुहिणो हो जो रात जो जेकॾहिं ॿाहिरि निकिरंदो हो त माण्हू सम्झंदा ॾींहुं थी वियो। एॾो हुस्न जेके ताना पियूं कनि ज़ुलेखा उन्हनि जा हथ वढिजी विया। बल्कि तफ़सीर लिखिया त 19 औरतूं ॾिसां सां फटकी फटकी मरी। एतिरो सुहिणो मगर जॾहिं मुहम्मदी हुस्न जो मक़ाम थो अचे, मुस्तफ़ा जे जमाल जो नज़ारो थो अचे त हज़रत यूसुफ बि झोली झलियो बीठो आहे त मदीने वारा मूंखे अञा वंड अता फरमाए। चओ सुभान अल्लाह। एॾो हबीब सुहिणो हिकु अल्लाह जे बाने बयान फरमायो तो जमाले हुस्न यूसुफ पर फकत आशिक ज़ुलेखा थी। हिकड़ी ज़ुलेखा परेशान थी, ॿियनि बि हथ वढिया पर परेशान हिकड़ी ज़ुलेखा। जमाले हुस्न यूसुफ पर फकत आशिक ज़ुलेखा थी और तुम्हारे रूह रोशन पर फदा सारी खुदाई है। यूसुफ जे लाइ पत्थर कोन रन, वण कोन रन, पखी कोन रन। खुदा जो कसम आहे मिठे मोहम्मद जी उहा महबूबियत आहे जो पखी पंहिंजे दर ते, झंग जा जानवर पंहिंजे दौर ते, मक्की पाक जूं दीवारूं पंहिंजे दौर ते, मदीने जूं मिटियूं पंहिंजे दौर ते, काबे ते हबीब तवाफ था कनि, उन तवाफ वारी जाइ ते कदम था रखनि। तो तवाफ वारी जाइ अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह आहिस्ते आहिस्ते कदम खणो तव्हां जो दीदार करे एॾो सुहिणो नबी, एतिरो सुहिणो। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। अल्लामा शरफुद्दीन बूसरी रहमतुल्लाह अलैह फरमाया तो मोहम्मदुन तुवियत बिन नूर तीनतहू। महबूब जी पाक जिस्म जी जेका बशरी सूरत में अचण जे लाइ मिट्टी ॻोही वई, उहा मिट्टी पाणीअ सां न, उहा नूर सां ॻोही वई। मोहम्मद तुलियत बिन नूर तीनतहू मोहम्मद लम यज़ल नूरम मिनल क़दमी। चो सुभान अल्लाह। एॾो शान वारो हबीब, सुहिणो हबीब। अबू जहल पंहिंजे नौकर खे चयो त अॻु ॾियो, इन अमीर खे डायरेक्ट मूं वटि वठी अचो। चयोसि सरदार आहीं, मक्के जे कुरैश जो सरदार अव्हां जो इंतज़ार पियो करे, अव्हां जी दावत कई अथई। हुनखे फिरी आया, नओं माण्हू अनवाक़िफ़ वठी आया अबू जहल वटि। अबू जहल मिलियो, अहलन व सहलन थी, ॾाढा शराब कबाब तयार कयईं। उन अमीर यमन वारे चयुसि त तव्हां मूंखे सुञाणो बि नथा, पोइ तव्हां छो मुंहिंजो एतिरो इस्तक़बाल कयो आहे? चईसीं सुञाणप पंहिंजी जाइ ते आहे, सरदार सरदार जी इज़त कंदो आहे, मुंहिंजो अव्हां में ॿियो बि कमु। चई कहिड़ो? चई मुंहिंजो कमु इहो आहे, मक्के में हिकु जवान आहे जंहिंजो नालो मोहम्मद मेहरबान आहे, जंहिंजो वॾे में वॾो शान आहे, जिते लथो रब जो क़ुरान आहे, जेको ॾिसे थो हैरान आहे, मुहबत में मस्तान आहे, एतिरो प्यारो आहे जंहिंखे निहारे थो तंहिंखे क़ैद करे ॾींदो आहे। उहो पंहिंजी जान पंहिंजा बच्चा मिठे मोहम्मद तां घोरे ॾींदो आहे। चई पर मूंखे छो थो ॿुधायो? इन लाइ थो तोखे ॿुधायां त तूं मक्के पाक में आए त भली आहीं, पर हिन दफ़े माठ करे राति राति मोटी वञ, ओचितो मथां किथे मिठो मोहम्मद करी मुंहं में पइजी वञे। अकुलमंद हो, ॼट न हो, सियाणो हो। चई हा ठीकु आहे, तूं वञ घर आराम कर, मां बि आराम थो कयां, पोइ सुबुह ॾिसंदासीं।
ये हाणे किताब नओं छपियो मुझो मूं तर्जुमो कयो आहे असला मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारे साईं जो। फारसीअ में हो अल बाक़ियात सालिहात फी अहवाल अज़वाज ताहिरा। नबी सोने जूं 11 घर वारियूं घणियूं वेठा उन्हनि जी ज़िंदगी जो मुख़्तसर अहवाल। केर हुयूं, कंहिंजूं न्याणियूं हूं, कहिड़े कबीले जूं हूं, कॾहिं महबूब जे निकाह में आयूं, कीअं मिठे मोहम्मद करीम सां प्यार वारी ज़िंदगी गुज़ारियूं, किथे वफ़ात कयूं, किथे दफ़न थियूं। ही अवां ख़रीद कयो। ही हिकिड़ी किस्त मदीने पाक जी ऐं ॿी आहे वालिदैन जा हुकूक। अॼु असांजा बच्चा माउ पीउ जो एतिराम नथा कनि। ही घरनि में वॼायो केसूं ॿुधो त माउ पीउ जो केतिरो अल्लाह ताला हक़ कयो आहे ऐं माउ पीउ जे बेफ़रमान जी सज़ा कहिड़ी आहे ऐं माउ पीउ जे ख़िदमतगार ते रब जो केॾो करम आहे। अल्लाह अव्हां खे अजुर ॾे, तवजो ॾे, ॿुधो ॻाल्हि पे कयमि। नबी करीब जे ज़ात आबरकात दुश्मन अबू जहल उन अमीर खे समझायो, खबरदार मत्ता किथे मिठो मोहम्मद मुंहं में पइजी वञे, जागो था, ॾाढा ॻाल्हायो। अल्लाह से अव्हां खे ख़ुशि रखे, अव्हां खे अजुर अज़ीम अता फरमाए। मौलाना साहब जन खे रब ख़ुशि रखे। मर्द मोमिन दरवेश माण्हू आहे, सभिनी जी दिलि राज़ी करणु चाहींदो आहे, पर मां कॾहिं कॾहिं हुजत हली वेंदो हांसि, पोइ वरी तव्हां माफ़ कजो तकलीफ़। अल्लाह से अव्हां खे अजुर अता फरमाए। सोने हबीब करीम जा उम्मती जो हाणे उन अमीर दिलि में सोचियो त मां यमन खां हलियो आहियां, सफ़र कयो सभु उठनि घोड़नि ते तरह ईंदा हा, मां बेतुल्ला जो दीदार न कयां, ईअं हलियो वञा, ठहे ई नथो। जागो था, बेतुल्ला जो दीदार वॾी नेमत आहे, हा या न? चयोसीं असांजा ॿिया ख़र्च वधी विया आहिनि, केरु वञे मके मदीने? वञण जे बजाय वरी छा वेही चवंदा आहियो मके मदीने जेके वञनि त जी नियत खोटी। जेको ज़िना जे अॾे खे फिरे उहो बि न, जेको शराब पी बेहोश लॻो पियो आहे उहो बि बुरो न, पर जेको मके रब जे बेत जा दीदार वञी करे या मिठे मोहम्मद जे दरबार जा दीदार करे, इन जी नियत खोटी। ऐं हनदार कंहिं वलीअ जे मथां फलाणे चयो आहे, फलाणे चयो आहे। मुंहिंजा मिठा भाउ, उन काफ़िर सरदार ज़हन में विहारियो, अबू जहल सुम्हे, नौकर सुम्ही रहनि, मां वञी थो काबे करीम जो दीदार कयां। हेॾा अबू जहल घर ॾे वियो, नौकर चाकर वञी सुता, ही आस्ते दर खोले सिधो बेतुल्लाह ॾे आयो। किथे आयो? ये काबा मंबओ मरकज है नूरे हक की मौजों का। तो सुभान अल्लाह। ये काबा मंबओ मरकज है नूरे हक की मौजों का, है मरकज यही एक उम्मते वसता की फौजों का। काबे में तवाफ शुरू कयई त हिकड़ी कुंड खां कुरान करीम जी आवाज आई। कुरान तो हुओ ही कुरान, पर बुधन वारे जा कन खुली विया, छो त पढ़ण वारी ज़ुबान बि ज़ुबान। केड़ी ज़ुबान? आला हजरत रहमतुल्लाह अलैह फरमायो, वो ज़ुबान जिसको सब कुन की कुंजी कहें, उसकी नाफिज हुकूमत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। शमए बज़ में हिदायत पे
खुली खुली पढ़ो, मोहब्बत से पढ़ो। मुस्तफा जाने रहमत पेला खू सलाम शमए बज़ में हिदायत पेला खू सलाम शमए बज़ में हिदायत पेला खू सलाम। अमीर तवाफ जा चक्कर पूरा करे, निहारियो तो यो आवाज़ किथां थो अचे? निहारे तो सुभान अल्लाह, अहिड़ी प्यारी ज़ुबान आ जंहिंजे पाक ॾंदनि मां नूर जूं तजल्लियूं पियूं निकिरनि। वेझो सिरी आयो, पढ़ण वारे नफ़िल पे पढ़ियो, सलाम जो वराई। हिन पुछो मन अंत, तूं केरु आहीं? पढ़ण वारे चयो मां उहो आहियां जंहिंजे ॾिसण खां तोखे